सिंधियाणी तहरीक तरफ़ा कायदे इनक़िलाब मोहतरम रसूल बख्श पलीजे साहब जी घरवारी ऐं सिंध जे सूरमई जीजी ज़रीना बलोच जी 18वीं वरसी जो प्रोग्राम ऐं ज़िले कन्वेंशन D10 पलीजो हाउस कासमाबाद हैदराबाद में थी गुज़रियो। प्रोग्राम खां अॻु अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुननि जीजी ज़रीना बलोच जी आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर चाढ़े गुल निछावर कया। पोइ प्रोग्राम में इनक़िलाबी गीतनि ऐं नग़मनि वसीले जीजी ज़रीना जी जिदोजहद खे भेटा पेश कई वई। वरसी प्रोग्राम ऐं ज़िले कन्वेंशन के सिंधियाणी तहरीक की मरकज़ी ऑर्गेनाइज़र इमरा समो हुस्ना राहुजो सिंधियाणी तहरीक ज़िले हैदराबाद के सदर शाहीन खसखेड़ी साजिदा परिहाड़ प्रभात हालीपोटो सफिया राजपर हाजी खान समो आतिफ मल्हा सरमद राजपर अशोक कुमार समी अबड़ो खिताब कयो। इन मौके ते ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त जीजी ज़रीना बलोच सिंध जे हक़नि ऐं वसीलनि लाइ जदोजहद में अॻवाणी वारो किरदार अदा कयो। हुन कालाबाग डेम ऐं ज़ियाई आमिरियत ख़िलाफ़ भरपूर जिदोजहद करे पाण मल्हायो। अॻवाणनि चयो त हिन वक़्त में सिंध अंदरि औरतुनि सां गैर इंसानी सलूक कयो पियो वञे। इंसानी हक़नि जा इदारा सिंध में औरतुनि सां थींदड़ ज़ुल्म ते ख़ामोश आहिनि। सुप्रीम कोर्ट सिंध में औरतुनि ख़िलाफ़ थींदड़ नाइंसाफ़ियुनि जो नोटिस वठी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।